वमौलाना मुहम्मद वाली वस्हाबी अजमाईन। अल्लाहुम्मा रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। या रसूलल्लाह उन्ज़ुर हालना या हबीबल्लाह इस्मा क़ालना। इन्ननी फी बहर हम्मिन मुग़रक़ुन खुज़ बियदी सहिल लना अश्क़ालना। मुझा मिठा महबूब मुझा मिठा महबूब मुझा मिठा महबूब। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमईन। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। नज़ीरन लितुमिनु बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक़्क़िरूहु व तुसब्बिहूहु बुक्रतन व असीला। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुर रऊफुर रहीम।
वनहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन वशाकिरीन वज़ाकिरीन वल्मुतमइन्नीन वल्मुक़नीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अर्शन मथे अरबी वयो बलगल उला बिकमालिही सारो जहां रोशन थियो कशफ दुजा बिजमालिही। सोणो नबी सब आदतें हसनत जमी खिसालिही मिड़नी मलाइकन थे पढ़ो सल्लू अलैहि वालिही। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्ले व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व नबीना व हबीबना व तबीब कुलूबना व मौलाना व मावाना व मलाजना व मलजाना मुहम्मद वाला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही व बारिक व सल्लिम। बिरादरान इस्लाम, मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, मुझा अजीज तरीन भाइरो, तवा प्यारी जमात जे खिदमत आलिया में मूं गुनहगार अल्लाह ताला जल जलालहू व मनवालहू जे कुरान करीम मां मशहूर तरीन आयत सगोरी तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। इंशाअल्लाह ताला मुख्तसर टाइम में हिन आयत सगोरी जो लफ्ज़ी तर्जुमो ऐं चंद ज़रूरी मसाइल तव्हांजे खिदमत में पेश कंदुसि ऐं आख़िर में दुआ पिनंदासीं रब्बे करीम खां। खुदावंदा ई ॾाढो ॾुखियो दौर आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे मथां फितनन जी बरसात आहे। मौलाए करीम सोने नबी करीम अलैहि सलात व सलाम जी उम्मत जेका आहे उहा हर तरफ खां मुश्किलन में दीनी दुनियावी मुसीबतुन में मिठा मालिक घेरियल आहे। मुझा मालिक मिठा इन फितने वारे दौर में असांखे ईमान जी सलामती नसीब फरमा। खुदावंदा पंहिंजे प्यारे हबीब अरबी लबीब हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ऐं महबूब जे असहाबन अहल बेतन सगोरन उलमा औलिया सुलहा रब्बे करीम उन्हनि जी बि सही ऐं सच्ची मोहब्बत नसीब फरमा। अज़ीज़ भाइरो,
बगैर कह तमहीद जे आयत सगोरी जो तर्जमो तव्हांजे खिदमत में पेश करियां थो। जहां आयत सगोरी के महीना आज तिलावत कयो आ, उन्हें आयत सगोरी जा पैसा आहिनि। अदा ॻाल्हायो घणा कुछ ॻाल्हाईंदा हलजो। पैसा रात भी घणी गुज़री वही आ, तव्हांजो ॾोह न आहे, पर एॾी घणी भी न गुज़री आ अञा। पैसा पहिरें हिस्से में अल्लाह ताला पंहिंजे प्यारे महबूब हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा औसाफ़े हमीद बयान फरमाया आहिनि। महबूब जूं भलियूं भलियूं वस्फूं, सुहिणियूं सुहिणियूं वस्फूं अल्लाह ताला पहिरें हिस्से में बयान फरमायूं आहिनि। ऐं ॿी आयत में अल्लाह ताला जल जलालहू व मन वालहू तव्हां ऐं असांजे लाइ टे ज़रूरी शयूं बयान फरमायूं आहिनि। पहिरें हिस्से में अल्लाह साईं नबी जूं टे सुहिणियूं वस्फूं बयान फरमायूं आहिनि, ऐं ॿिए हिस्से में अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे उम्मत जे लाइ असांजे लाइ टे ज़रूरी शयूं बयान फरमायूं आहिनि। मुझो ख्याल आहे तव्हांखे उहे अर्ज़ करियां तो सुहिणियूं वस्फूं कहिड़ियूं आहिनि ऐं असांजे लाइ ज़रूरी कम कहिड़ा आहिनि। ॿुधंदो त पोइ बुलंद आवाज़ सां हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह ताला इरशाद फरमायो, अल्लाह ताला फरमाए तो इन्ना अरसलनाका ज़ीरा, नज़ीरल लितुमिनू बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूह व तुवक्किरूह व तुसब्बिहू बुक्रतन व असीला। अल्लाह सही जल्ल शानू फरमाए थो, तहकीक असां तोखे मोकिलियो दुनिया जे तख्ते ते मिठा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाहिद बनाए। अल्लाह साईं महबूब जी पहिरीं वस्फ बयान फरमाई, महबूब असां तोखे शाहिद बनाए मोकिलियो। अदा छा उम्मत ते शाहिद, अमाल उम्मत जे ते शाहिद, अंबिया अलैहिमुस्सलाम जे नबूवत ते शाहिद, कुरान करीम जे सदाकत ते शाहिद, कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो तोखे शाहिद बनाए मोकिलियो से। रब फरमायो तू हर शय ते शाहिद आ, पर मुझे रबूबियत ते भी तू मोहम्मद शाहिद आई। नबी करीम अलैहि सलात व सलाम शाहिद बनजी आया। छा बनजी आया? यह आहे पहिरीं वस्फ। बी अल्लाह ताला फरमायो शाहिदम व मुबश्शिरम व नज़ीरा,
महबूब असां तोखे शाहिद बनाए मोकिलियो, मुबारक ॾींदड़ नबी बनाए मोकिलियो, उन सां गॾोगॾु तोखे दुनिया में नज़ीर बनाए मोकिलियोसीं। इहे टे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सुहिणियूं सुहिणियूं वस्फूं आहिनि न। अज़ीज़ भाउ, हाणे अल्लाह ताला असां जे लाइ बि टे ॻाल्हियूं ज़रूरी फरमायूं, हेॾे तवजह करियो। अल्लाह ताला फरमायो लितुमिनू बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूह व तुवक्किरूह व तुसब्बिहू बुक्रतन व असीला। बनाए मोकिलियो इन जे लाइ तां त दुनिया वारा ईमान आणनि अल्लाह ताला जे मथां ऐं अल्लाह ताला जे रसूल जे मथां। महबूब छाजे लाइ आया दुनिया में? इन शइ जे लाइ आया त तव्हां अल्लाह ताला ऐं उन जे महबूब जे मथां ईमान आणियो। इहो आहे हिकिड़ो कमु असांजे लाइ त ईमान सां गॾु मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जी ताज़ीम ऐं तौक़ीर करियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहा ॻाल्हि बि असांजे लाइ ज़रूरी आहे त ईमान सां गॾु रसूलुल्लाह जी ताज़ीम ऐं तौक़ीर करियूं। ऐं टी शइ कहिड़ी? वतुसब्बिहू बुक्रतन व असीला। ईमान अल्लाह जे रसूल जे मथां तज़ीम ऐं तौक़ीर मुस्तफ़ा ॿी शइ आहे। ऐं टी सुबुह शाम उथंदे वेहंदे गर्मी सर्दी में अल्लाह ताला जी तस्बीह, अल्लाह ताला जो ज़िक्र पढ़ण। इन जे लाइ अल्लाह ताला महबूब खे दुनिया में मोकिलियो। इहे टई शयूं असांजे लाइ ज़रूरी आहिनि। अज़ीज़ भाउ, मुंहिंजो ख़्यालु आहे त पोइनि टिनि ॻाल्हियुनि जे मुतालिक़ तव्हांखे ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायां, छो त मीलाद शरीफ़ जे मुतालिक़ तव्हां ॿुधंदा आहियो। जेकर मूंखे मौक़ो मिलियो त हिकु ॿ ॻाल्हि उहा बि तव्हांखे अर्ज़ु कंदुसि। जेकॾहिं तव्हां साथ ॾींदो चङी तरह सां त मिड़े अधु मुनो कलाक तव्हां सां गॾु हली वेंदासीं। पर हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ गॾिजी पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अज़ीज़ भाउ, थोरो ॻाल्हाइजो त तव्हां जे लाइ अल्लाह पाक घणियूं ॻाल्हियूं ज़रूरी बयान फरमायूं। ॻाल्हि ईमान अदा छा ऐं जेका तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि न उहे क़ुर ऐं हदीस जे रोशनी में हूंदियूं। ऐं इंशा अल्लाह ताला तव्हां मोहबत सां ॿुधंदो त तव्हां जूं दिलियूं जेके आहिनि रसूलुल्लाह जे मोहबत सां मुनव्वर थी वेंदियूं। पहिरीं शइ कहिड़ी आहे? ईमान। अदा ईमान जे माना जी ख़बर अथई? ईमान जी माना आहे इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल क़ल्ब। ईमान जी माना आहे ज़ुबान सां इक़रार करण ऐं दिल सां उन जी तस्दीक करण, दिल सां उन खे मञण। इन जो नालो आहे ईमान। जंहिंजे अंदरि ईमान आहे उन खे सॼो वेंदो आहे मोमिन। तव्हां मोमिन आहियो न? पक? जेके आहियो उहे हथ मथे खणो। माशा अल्लाह, सभु मोमिन आहियो। ईअं ईमान जंहिंजे अंदरि आहे उन जो नालो आहे मोमिन। ऐं मोमिन जी माना आहे तस्दीक कंदड़।
मोमिन जी माना छा आहे? मां पंहिंजी ॻाल्हि नथो करियां, क़ुरान थो तव्हांखे ॿुधायां। अल्लाह ताला फरमाए थो वमाल तब मोमिन लना वलौ कुन्ना सादिकीन। क़ुरान ते बि सुभान अल्लाह नथा चओ? अज़ीज़ भाउ, क़ुरान करीम ॿुधो, ही आयत आहे अल्लाह ताला फरमायो हज़रत याकूब अलैहिस्सलाम जा बचड़ा जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में उछलाए आया त रोंदा आया, पहिरियाण बि पेश कयऊं, चऊं ए अब्बा फकलहु ज़ैब, तुंहिंजे बचड़े खे बघड़ खाई वियो, पर वमान तब मोमिन लना, तूं असांजी तस्दीक कंदड़ नहीं। समझ में आयो ॻाल्हि? मोमिन जी माना छा आहे? तस्दीक कंदड़। ऐं मोमिन उनखे चइबो आहे जंहिंजे ज़बान ते इक़रार हुजे ऐं जंहिंजे दिल में तस्दीक हुजे। समझ में आई मुंहिंजी ॻाल्हि? मोमिन उनखे चइबो आहे जंहिंजे ज़बान ते इक़रार ऐं जंहिंजे दिल में तस्दीक हुजे, तस्दीक कंदड़ हुजे। अज़ीज़ भाउ, अल्लाह ताला दुनिया में हर शइ जो ज़िद पैदा फरमायो आहे, आओ न? हिन बिजलीअ सां नूर आहे, पर ख़ुदा पनाह ॾिए जे हली वञे त पोइ छा? ॾाढियां चओ। हाणे गर्मीअ जी मौसम आहे, या वेंदी त वरी पोइ सर्दी ईंदी। जेकॾहिं कॾहिं कॾहिं जेको आहे सो हर शइ अल्लाह ताला जो मतिलबु हर शइ जो अल्लाह ताला ज़िद पैदा फरमायो आहे। मोमिन जो ज़िद आहे काफ़िर। छा? काफ़िर जी माना आहे ज़बान सां इनकार कंदड़ ऐं मुंहिंजा भाउ दिल सां तकज़ीब कंदड़। न ज़बान सां मञे न दिल सां मञे, इन जो नालो आहे काफ़िर। आओ हाणे ये ॿ जमातूं आहिनि, हिकिड़ो आहे मोमिन ऐं ॿिया काफ़िर, ऐं इन्हनि ॿिन्ही जमातुनि जे विच में हिकिड़ी टी जमात बि आहे, उनजो नालो तव्हांखे ॿुधायां? न, शायदि ॿुधण लाइ तयारु न आहियो। ॿुधायांव? जीअं हिकिड़ा मर्द ॿियूं औरतूं, मर्दनि जी जमात, मर्द जुदा, औरतूं हाओ न, हिक ॿिए जो ज़िद आहिनि न। मर्द औरत न थी सघंदो, औरत मर्द न थी सघंदी, त अहिड़ी तरह सां मोमिन ऐं काफ़िर इहे ॿई जमातूं आहिनि। इन्हनि ॿिन्ही जे विच में टी जमात आहे। जीअं मर्द बि केरु न हुजे, औरत बि न हुजे, त हुनखे छा चवंदो? ॻाल्हाईंदा हलो। मूंसां ॻाल्हाईंदो न त मां वाइज़ न कंदुसि। ॿुध, कुझु थोरो ईअं मिड़ई ॻाल्हाईंदा हलो, ऐं ॻाल्हाईंदो न त पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जॾहिं मोहबत ऐं प्यार सां झुमी वेहंदो त पोइ तव्हांजो नातो, तव्हांजो तल्लुक़ रसूलुल्लाह सां गंढिजी पवंदो। यार असांखे ख़बर अथव वाइज़ छो नथा असर कनि, जो असांजी तार मदीने वारे सां नथी गंढिजे। तव्हां गंढींदो, ऐं जे गंढींदो त पोइ सॼी राति गुज़री वञे, सर्दी हुजे, गर्मी हुजे, राति ॾींहुं हुजे, हज़ारे तकलीफ़ूं हुजनि, पोइ बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र ज़बान ते हूंदो। हिकिड़े सिंधी शाइर जो शेर आहे, तव्हांखे ॿुधायां? हा, ॿुधंदो? पोइ ॾाढियां सुभान अल्लाह चओ त ॿुधायांव। ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में से दीवाना, लगी तुझी तार आजन खे। गद मूंसां पढ़ाईंदो, उर्दू बि कोन्हे न को अंग्रेजी आहे, सिंधी तव्हांजी ॿोली आहे, ईअं न? गद पढ़ाईंदो। ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में दीवाना, लगी तुझी तार आजन खे। ओ असहाबी पहिरियों नंबर, असहाबी पहिरियों नंबर,
प्यार में हा परवाना लगी तुझी तार आजन खे। ॾाढियां सुभान अल्लाह जो त हिकिड़ो लख रुपए जो बंद तव्हांखे ॿुधायां। ही शायर अॻिते चवे थो यूसुफ लाइ यारो हुई हिकड़ी ज़ुलेखा हैरान यूसुफ लाइ साईं हुई। गॾु पढ़ायो थोरो। यूसुफ लाइ यारो हुई हिकड़ी ज़ुलेखा हैरान यूसुफ लाइ। ॿुधायो यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ हैरान हुई न हीअ बीबी ज़ुलेखा केतिरी क़ुरान ॿुध त छा यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ छा कुझु कयईं। अल्लाह ताला क़ुरान करीम में इरशाद फरमायो वग़ल्लक़तिल अब्वाब वहयत लक क़ाल माज़ल्लाह इन्नहु रब्बी अहसन मस्वाय इन्नहु ला युफ्लिहु ज़ालिमून। बीबी साहबा दीवानी मस्त हुई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ कमरा ठहिरायई सतनी में तस्वीरूं लॻायई यूसुफ जूं ऐं पंहिंजूं अंदर सॾे आई। हर कमरे खे पोयां दरवाज़ो ॾींदी बंदि कंदी आई। आख़िरी कमरे में अचे पोइ पंहिंजे ख़्वाहिश जो इज़हार कयई। कुरान उन जो बि ज़िक्र थो करे वलक़द हम्मत बिही वहम्म बिहा लौला अर्रा बुरहान रब्बिही कज़ालिक लिनस्रिफ अन्हु अस्सूअ वल फ़हशा इन्नहु मिन इबादिनल मुख़लसीन। कुरान ॿुधायांव न थकिजी त कोन पिया आहियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे पंहिंजे ख़्वाहिश जे लाइ इरादो कयई साईं ॾे मिनतूं मेड़ियूं कयई मगर ख़ुदा जे नबी फरमायो त न मां पाक आहियां नबी पाक हूंदा आहिनि मां नेण खणी तोॾे निहारींदुसि कोन को। चयईं साईं निहारींदे न त काबू आहीं दरवाजा बंद आहिनि पोयां ताला ऐं कुर्फ लॻल आहिनि केॾे वेंदे मगर नबी असां जहिड़ो न आहे। चयईं परवाह न कर पोइ ते निहारींदो वियो त कुर्फ खुलंदा विया दरवाजा खुलंदा विया। या रसूल अल्लाह अजीज भाई तवज्जो कजा ही नबी जो पावर आहे त नबी नज़र करे त कुर्फ भी खुली वञे दरवाजो भी खुली वञे पंहिंजी दामन बचाए अल्लाह जो नबी ॿाहिरि निकिरी आयो। आओ न अजीज भाई पर हिन ते हिकिड़ी बीबी ज़ुलेखा मस्त हुई ईअं न तव्हांखे ॿुधायमि पे गॾु पढ़ायो यूसुफ लाइ यारो हुई हिकड़ी ज़ुलेखा हैरान यूसुफ लाइ साईं हुई हिकड़ी ज़ुलेखा हैरान यूसुफ लाइ ओ महबूब लाइ मुल्क चरियो ओ महबूब लाइ मुल्क चरियो मलाइक भी मस्ताना लगी तुझी तार आजन खे दुनिया में दीवाना लगी तुझी तार आजन खे। अजीज भा पंहिंजी तार महबूब सां गंढ कीअं गंढींदे
रात ॾींहुं मुझे महबूब खे सॾड़ा करई सलातूं पढ़ दुरूद ऐं सलाम पढ़ जेको ॾांहुं चई रुगो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह चवंदो रह। रात जो अखियूं आलियूं थी पवनी मुंहिंजो ईमान आहे जेको रात जो वेही दुरूद शरीफ पढ़ंदे रोअंदो आहे तंहिंखे मोहम्मद भाकुर पाए परचाईंदो आहे। अजीज भाउ हलिया तोखे बि छा ॿुधायमि हिकिड़ा मोमिन ॿिया काफ़र ॾाढिया चओ छा मां सम्झां थो मूं सम्झो त को परे खां आयो आहियां 2-3 कलाक वाइज़ ॿुधंदो पर अधु कलाक बि मुश्किल आहे। अजीज भाउ इन मोमिन ऐं काफ़र जे विच में बि हिकिड़ी जमात आहे। मोमिन उनखे चइबो आहे जेको ज़ुबान सां इक़रार करे वरी ॿुधो दिल सां तस्दीक करे। काफ़र उनखे चइबो आहे जेको ज़ुबान सां बि इनकार करे दिल सां बि तकज़ीब। पोइ मां अॻिते ॿुधा साईं जॾहिं वई उहा अंदर औरत बादशाह जी राणी वेझण मूंखे चई त माई बानी हिन वशात जो ख्याल कजां मता को झटि ॾेई चोराए न खणी वञे। मां चयोमांसि न परवाह न कर मां बीठी हिन जे लाइ आहियां मां हुनजे मथां बीठी रहियसि। कॾहिं ॾिसां थी ईअं बीठे बीठे ओचितो बाज़ आयो जेको लामारा ॾेई इहो हार चंबन में खणी हलियो वियो। हार जो वियो त मां ते सतो तारी आहे न मां ॻाल्हायां न मां घोड़ा कई न मां सॾ कया ते बाज़ हार खयो थो वञे वशात हलियो वियो। मां ईअं चुप आहियां तव्हांजो राणी ॿाहिरि निकिती। राणी चवण लॻी बानी ॾे ख़बर मुंहिंजो वशात। मां ॿुधायो मां साइण बाज़ खणी वियो कावड़जी पई चई तो चोरायो आहे शाम थींदी बादशाह ईंदो तुंहिंजी मुठी तलवार सां लहराए छॾींदसि। मां घणई कसम खयां लात उज़ा मनात हुबुल हाम साम लाम जेके बुत हुया उन सभिनी जा मां कसम खयां मगर राणी न पई मञे। शाम थी त बादशाह आयो राणी जो मूड ख़राब आहे। बादशाह ॾिसी चयुसि राणी ॾे ख़बर छा थियो अथई छो त तव्हांखे ख़बर आहे त वॾो माण्हू भली कद जो 6 फुट हुजे पर घर वेंदो त कद हेठि थी वेंदुसि। राणी खे जो ॾिठई त बादशाह बीणू थी वियो। राणी ख़ैर त आहे चई ख़ैर वरी कहिड़ो आहे न बानीअ जेको आहे सो मुंहिंजो वशात चोरायो आहे हार चोरायो आहे। बादशाह जो त परवाह न कर बानी चई त तलवार खणी मां जे कंध ते रखियईं मूंखे चयईं त इहो हार ॾेजे न त सिर लाहे छॾींदुसि। अबा सम्झो था मुंहिंजा अज़ीज़ भाउ थोरी देर खां बाद बादशाह चयो ओ बानी अॼोकी रात मोहलत थई वञी सोच सुबुह जे करे इहो हार वापसि न कंदे त मां ॿध करे छॾींदोसां। अज़ीज़ भाउ तवजो कजा रात जो डंडा बेड़ी हथ कड़ी ॿाहिरां पहरो भॼी न वञे हार चोराए खणी हली न वञे। रात सॼी मां पंहिंजे कूड़नि इलाहनि खे सॼां थी कॾहिं लात कॾहिं उज़ा कॾहिं मनात कॾहिं हुबुल घणी उनखे मिनथूं कयुमि मगर रब्बुल आलमीन जो कसम आहे त तकलीफ़ वधे पई। जीअं रात गुज़रे मां सम्झो सुबुह जो सिर हलियो वेंदो खुटे नथी तकलीफ़। पोइ रात मूंखे ख़्याल आयो त हिकिड़े ॾींहुं बादशाह महफ़िल में हुयो अॻे बानियूं सर्विस कंदियूं हुयूं मां पाणी शरबत पई प्यारियां। बादशाह पंहिंजे अमीरनि वज़ीरनि लश्कर खे मुखातिब थी फरमायो ए मुंहिंजे लश्कर वारो ॻाल्हि ॿुधी अथव मके में जाम मुहम्मद जाओ आहे किथे अदा ॾाढिया ॻाल्हायो किथे हिकिड़े शाइर चयो आहे अज जाम मुहम्मद जाओ अज जाम मुहम्मद जाओ ओ सखी शारब मज़ आयो आज जाम मुहम्मद।
मां नालो ॿुधो हो महबूब जो, पर अहिड़ो नालो जो ॿुधण सां आर पार थी वियो। सिर्फ़ नालो ॿुधमि, का बि तशरीह न ॿुधमि, तॾहिं मूंखे ख़्याल आयो जे मोहम्मद करीम सचो नबी आहे त नबी परे बि ॿुधंदो आहे, नबी वेझो बि ॿुधंदो आहे। काफ़िराणी जो अक़ीदो ॿुधजा, सम्झो था या न? मुझे दिल में ख्याल आयो नबी मुश्किल लाहींदो आहे, नबी मुश्किल टारींदो आहे। आओ न, नबी मुश्किल कुशा आहे न, मुश्किल लाहींदो आहे न। कहिड़े एतबार न करे त सुनन इब्न माजह में रिवायत आहे, नबी साईं जे दरबार में हिकिड़ो सहाबी आयो, या रसूल अल्लाह मां अर्ज़ खणी आयो आहियां। पाण फरमायूं त च साईं मुंहिंजूं अखियूं अंधियूं थी पयूं आहिनि, मूंखे महिरबानी करे अखियूं सॼूं करे ॾे। अबा हक़ ईअं हो त नबी साईं फरमाए त अलाह खे चओ न, अॾे नथा ॻाल्हायो। इहे फरमाए अलाह खे चओ, मुंहिंजे हथ में कोन्हे न। नबी साईं फरमायो ओ मुंहिंजा गुलाम, हाणे तोखे इख्तियार आहे, तुंहिंजी उमिरि घणी गुज़री वई आहे, बाक़ी उमिरि रही आहे। जे सब्र कंदे तेरे सब्र जे करे क़यामत जे ॾींहुं तोखे जन्नत में वॾा दर्जा मिलंदा, अज़ीम दर्जो जन्नत में मिलंदो। भला जे करे न त पोइ हलिया त मां मोहम्मद अखियूं ॾेई छॾियां। साहबी जो जवाब ॿुधाया, या रसूल अल्लाह जन्नत त मूंखे उअं ई मिलंदी, मुंहिंजो तुंहिंजे दामन में हथ आहे। तो पाण फरमायो आहे त जंहिं मूंखे ॾिठो ईमान सां त जन्म जी बाहि हराम आहे। आओ न, जन्नत त उअं ई मिलंदी, पर या रसूल अल्लाह मां महिरबानी कर मूंखे अखियूं ॾे। हुज़ूर फरमायो त हलिया हथ घुमाए तॾहिं अखियूं मिली वञनि। हा लिब मुबारक तुंहिंजे अख में मिलाया दुआ बेदन, तॾहिं अखियूं रोशन थी वेंदियूं। हलिया तोखे दुआ थो सेखारियां, घर वञ, वुज़ू सार, नफ़िल पढ़, पोइ हीअ दुआ घुरंदे अञा हथ मुंहं ते न फेराईंदे त अखियूं सॼियूं थी वेंदियूं। खुदा मुस्तफा खे ताक़त आहे या न? ॾाढियां चओ आहे या न? तॾहिं हिकु शाइर चयो, मालिक है खजाने कुदरत के जो जिसको चाहे दे डाले, दी खुल्द जनाबे रबिया को बिगड़ी लाखों की बनाई है। अल्लाह की मर्जी सब चाहे, अल्लाह रजा उनकी चाहे, है जुम्बश लब कानून खुदा कुरान खबर की गवाही है। नबी से अल्लाह जे खजानन जो मालिक आहे। कड़ी दुआ सेखारियाऊंसि, सहाबी घर वञ, वुज़ू भी कर, नफिल भी पढ़, पो छा च, अल्लाहुम्मा इन्नी असालुका व तवज्जह इलैका बिनबिय्यर रहमत या सय्यदना व नबीना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्ना नतवस्सल बिका इला रब्बिका फशफअ लना इंदल मौलल अज़ीम। माना आया त मालिक तोखां सवाल थो करियां, पर अकेलो न, तुंहिंजे दरबार में ओ जेको रहमतुन वारो नबी मुहम्मद आहे उहो मेड़ वठी आयो आहियां। नबी साईं तो हुनखे सेखारे, पोइ वरी मूंखे सॾु कर त ए सरदार, ए नबी, ए हबीब, मुंहिंजी सिफारिश फरमा, मुंहिंजूं अखियूं सॼियूं थियनि। मालिक अहिड़ो ॿियो आहे ई कोन दुनिया में, हिन खां वधीक केरु आहे ई कोन जो सिफारिश पेश करियां। नबी साईं या दुआ सेखारियसि। हदीस पाक में आयो आहे त या दुआ घुरी मुंहं ते हथ न फेराया त अखियुनि में नूर पैदा थी वियुसि। ॿुधायो नबीअ खे ताक़त आहे या न? नबीअ खे पावर आहे या न? हे माई चवे थी त मुंहिंजो अक़ीदो बोयो त जे मोहम्मद सचो नबी आहे त मुंहिंजो मुश्किल लाहे छॾींदो। वो झंगल में जेका माई हुई ॿधल आहियां, पोइ मां उते बीठे बीठे रसूलुल्लाह खे सॻड़ा कया। ॻाल्हायो कंहिंखे सॼई? मां सॾींदी थी वञा, आऊं दाऊं कयमि, मिठे मोहम्मद करीम खे सॾड़ा कयमि। ओच तो मुंहिंजे अखियुनि खे आराम आयो,
अख अख सां लगी ॾिसां थी उन खेमे में मिठो मुहम्मद आयो आहे। वाह उते अचे हिते न ईंदो, तुंहिंजे सॾ ते न ईंदो, तुंहिंजे दाह ते न ईंदो। खुदा जो कसम आहे, माई थी चए मां कदमनि में किरी पई सां, साईं केर आहीं, मूंसां महिरबानी कई अथई, मां घणनि खे सॾ कया, को सॾ ते ई न आयो, माइट मिट को वेझो ई न आयो, तूं आयो आहीं तारुफ़ कराए। जीअं भिटाई फरमायो आहे, मारू मिट मली रजा सभई परख्यासूं, सोखी आहे सबको पर ओखी आहीं तूं, शाल मलाई मूं बुढ़ो पंहिंजे बाझ जो। हुज़ूर फरमायो, मां तुंहिंजो मुश्किल लाहिण आयो आहियां, मां मके मां मीर मुहम्मद तुंहिंजे लाइ आयो आहियां। साईं ख़बर अथई बादशाह जो हार बानी जो मान चोरायो आ, सुबुह बादशाह मुंहिंजो सिर लाहे छॾींदो, मुंहिंजी मदद फरमा। नबी पाक मुंहिंजे मथे ते हथ रखियो, फरमायाऊं माई परवाह न कर, हाणे मिठो मुहम्मद आयो अथई, तुंहिंजो वार बि वंगो न थींदो। अदा समझो था अज़ीज़ भा, हीअ अम्मा थी फरमाए, पोइ मुंहिंजी अख खुली पई, मां हैरान आहियां, काश जे कर अञा बि निड हुजे हा, साईं जी ज़ियारत कयां हा, दीदार करियां हा, साईं सां ॻाल्हियूं ॿोलियूं करियां हा। पोइ मुंहिंजी अम्मा आयशा सिद्दीक़ा पिरे फुटी वई, बादशाह जे दरबार में लखे माण्हू अचे गॾु थिया, मूंखे पेश कयो वियो, बादशाह आयो आहे, तलवार खणी वरी मुंहिंजे कंध ते रखियाई, बानी हार पेश कर न त मां सिर लाहे छॾींदोसां। अॻे मुंहिंजे बदन में लर्ज़ो हुयो, ख़ौफ़ हुयो, मां ॾकी रही हुयसि, पर हाणे तलवार कंध ते आहे, मुंहिंजो वार नथो लुॾे, छो त सम्झुमि त हाणे बि मुहम्मद करीम जो हथ मुंहिंजे मथे ते आहे। मां बेबाकी सां जवाब ॾिनोमांसि, ओ बादशाह काल ॿुध, मूंखे तुंहिंजे तलवार जी परवाह न आहे, हाणे मां तलवार खां डिॼण वारी न आहियां, भली हला या तलवार मुंहिंजो कंधु न कटींदी, हाणे मां तुंहिंजी बानी न आहियां, हाणे मां उन जी बानी आहियां जंहिंजो नालो मिठो मुहम्मद करीम आहे। समझो था दा? माई चवे थी त कर कंहिं पुछियो, माई इहो मुहम्मद करीम केर आहे, कंहिंजूं ॻाल्हियूं थी करे, तलवार कंध ते रखी अथई, सिर हलियो वेंदुसि, त छा चयई, ग़ुलामाने मुहम्मद जान देने से नहीं डरते, ये सिर कट जाए या रह जाए कुछ परवाह नहीं करते। बानी चए थी मां आराम सां आहियां, बादशाह तलवार हटाई आहे, बानी 5 मिंट मोहलत अथई, ॻाल्हायो घणा, ॾाढा ॻाल्हायो घणा मिंट, 5 मिंट मोहलत अथई, जेकॾहिं तो हार वरायो त ठीकु आहे, सिर हलियो वेंदुसि, मां ख़ामोश आहियां। माण्हुनि ते सख़्तो तारी आहे, के चवनि त बानी जेका आहे सा ॾोही आहे, के चवनि बेॾोही आहे, ग़रीब अजायो मरी वेंदी, पाण में जेको आहे सो सरगोशूं करे रहिया आहिनि। इन विच में कॾहिं मां बि चुप कयो वेठी आहियां, अखियूं बंदि आहिनि, तसवुर मुंहिंजे मिठे मुहम्मद करीम जो आहे, सम्झां थी त माबू साम्हूं बीठो आहे, परवाह न करिया तलवार तोखे को असर न कंदी, इन तसवर में आया करें बाज़ आयो, लामारा ॾेई करे हार मुंहिंजे झोली में खणी उछलायई। समझो था? माई चवे थी हार जो मुझे झोली में, त बानियूं मुझे पेरनि में, रानियूं मुझे पेरनि में, बादशाह मुझे पेरनि में, वज़ीर अमीर मुझे पेरनि में हुया, छो त अज़ीज़ जेको मिठे मुहम्मद जो ग़ुलाम थींदो आहे, दुनिया उन जी ग़ुलाम बणिजी वेंदी आहे। समझो था? बादशाह जो त माई महिरबानी कजा, हथ तो ॿधे, तोखे तकलीफ़ ॾिनमि, हे त तुंहिंजो कमाल आहे, तूं वॾे फैज़ वारी बानी आहे जो हे तुंहिंजे करे बाज़ हार खणी आयो आहे, करामत ॾेखारी अथई, फैज़ ॾेखारियो अथई, हाणे तूं बानी न रहंदे सरदार रहंदे। माई चवे थी मूं चयोमांसि
ओ बादशाह, ओ अमीर ऐं वज़ीर, ओ राणियूं, ॻाल्हि ॿुधोई, मुंहिंजो फैज़ नाहे, हीअ मुंहिंजी करामत नाहे, पर ही आमिना जे दुर्रे यतीम मिठे मोहम्मद जो मौजज़ो आहे। आओ न दा महबूब मौजज़ा ॾेखारींदा हुया न। माई हाणे तुंहिंजी मर्ज़ी, चई त तोखे ईरान में महल ठाराए ॾियां, चई त अस्फहान मोकिले ॾियां, चई त रूम मोकिलियां, चई त अफगानिस्तान मोकिलियां, जहिड़े मुल्क में चई। उन ज़माने में अमेरिका या रूस न, उन ज़माने में रूम वॾी ॻाल्हि हुयो। ॻाल्हायो छा? कुरान करीम में भी रूम जो जिक्र है। अलिफ लाम मीम गुलिबतिर रूम। अब आए ना रूम कुरान करीम में। माई चवे थी त बादशाह मूंखे ईरान न, अस्फहान न, अमेरिका न, लंडन न, रूम न, कैसरो किसरा जे शहनशाही बादशाही में न। मुंहिंजो हिकिड़ो सुवाल अथई त मूंखे मिठे मोहम्मद जे दरबार में पुॼाए ॾे। बात सम्झो था? तई बि हलंदो न महबूब जे दरबार में? ॻाल्हायो हलंदो न? माई तैयार थी आ, हिनखे पहुचायो वियो आहे। पाण चए थी त रात जो टाइम आ, मके में आई आहियां, ऊंदाही जो टाइम आ, मां अंदर काबे में वही आहियां। अॻ में दरो दीवार खां पुछंदी आयसि माण्हुनि खां, मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम किथे आ? अंदर पहुतयसि, हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबे में टेक ॾेयो वेठा हुया। उन्हनि जे ज़ुबान ते कुरान जूं लोलियूं हुयूं। मूंखे ख़बर न हुई तव्हांजो मां उते बि ॻोल्हींदी रहियसि। साईं मूंखे सॾु था कनि, नालो वठनि था। ओ माई वलीदा कहिड़ो हाल अथई, बची आहीं या न? मां हैरान आहियां त हिते त मूंखे केरु सुञाणे ई कोन। मुंहिंजो नालो वरितई त माई वलीदा किथे हुए, बची आहीं या न? मां आयसि कदमनि में किरी वियसि, या रसूल अल्लाह, जे तूं मोहम्मद न पहुची आ त मुंहिंजो सिर लही वञे हा। बा ॿुधाए, महबूब ख्वाब में भी ज़ियारत कराईंदो आहे न, मुश्किल लाहींदो आहे न, ॾाढिया ॻाल्हायो लाहींदो आहे न। पोइ हीअ माई यहूदियाणी भी चवे थी, मां अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, इब्राहिम जे घर न पर मुंहिंजे घर। यादि अथव? पोइ नबी साईं आया मुंहिंजे घर, मूंखे कलमू शरीफ़ पढ़ारायाऊं। उन खां बाद ख़ुदा पाक जो कसम आहे, साईं हलिया विया, मुंहिंजी अखि खुली वई। मां पंहिंजे मुड़ुस जी रली लाथी, मियां उथी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे घर में आया। मुड़ुस चवे थो, मुंहिंजी प्यारी ज़ाल, रुगो तोखे कलमू न पढ़ायई, पर मिठे मोहम्मद मूंखे बि कलमू पढ़ाराए छॾियो। ॿुधाए अज़ीज़ भा, जे महबूब ईंदा आहिनि त पोइ मिठे मोहम्मद जो मिलाद मल्हाइनि, हाओ की न? मूं तोखे ॻाल्हि पे ॿुधाई त महबूब तव्हांखे सुञाणे थो, पर सॼी काइनात खे सुञाणे थो। ॻाल्हियूं यादि अथव मुंहिंजूं? बसि इहा आख़िरी ॻाल्हि आहे। मुंहिंजा अज़ीज़ भा, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो, मां सभिनी खे सुञाणा थो। मुनाफ़िक़ जेके आहे उन्हनि चयो त न, नबी असांखे नथो सुञाणे। चथरूं करण लॻा, चवण लॻा त नबी साईं खे इल्म ई कोन्हे, असां गॾु वेठा आहियूं त असांजी ख़बर कान्हेसि, त जेके अञा पैदा ई न थिया उन्हनि खे कीअं सुञाणंदो? सम्झ में आयो ॻाल्हि? फबलग़ ज़ालिक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोया ॻाल्हि तुंहिंजे मुंहिंजे नबी मिठे मोहम्मद करीम खे पहुती। हाणे त हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, कड़ी महबूबन फरमायो, मां सभिनी खे सुञाणा थो। मूं ते पेश कया विया मोमिन, मुनाफ़िक़, आशिक, गुस्ताख़ सभु सुञातनि। कंहिं असहाबी एतराज़ न कयो। समझो था? अबू बकर सिद्दीक, अमीर उमर, फारूक आजम, उस्मान गनी, हैदर करार, हजरत सलमान, सैद सईद, कई सुहैब, कई मुस्तफा जा गुलाम हुया। कंहिं बि न चयो या रसूल अल्लाह, जेके अञा पैदा ई कोन थिया आहिनि, तूं कीअं सुञाणंदे? न, पर एतराज़ कंहिं कयो नबी साईं जे इल्म ते? ॻाल्हायो न, माना पूरा आयो आहे। कंहिं एतराज़ कयो?
मुनाफ़िक़ एतराज़ कयो आओ न अज़ीज़ भा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जरा ख़बर पड़ी तो साहसिता जी हदीस आ तफसीर मुआल मुतनज़ील में बे हदीस पाक है नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त बिलाल वञ अज सजे मदीने में ऐलान करे आ त तव्हां अचो त मिठो मोहम्मद अहम ऐलान कंदो आओ पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खुदा पाक जो कसम आहे त जॾहिं सभु गॾु थिया त फ़क़ाम अलल मिंबर ते बीठा फहमिदल्लाह वसना अलैहि पोइ नबी साईं अल्लाह जो हम्द बयान कयो ऐं सना बयान कई हीअ हदीस रुगो ॿुधो दुआ घुरूं तवजह सां ॿुधो कम ईंदव नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते बीठा पोइ छा फरमायाऊं मा बाल अक़वामिन तानू फी इल्मी उन कौम जो कहिड़ो हाल थींदो जेके मां मोहम्मद जे इल्म में तानू था कनि चवंदा त नबी साईं खे ग़ैब जो इल्मु कोन्हे चवंदा त नबी साईं खे पेट वारी शइ जो इल्मु कोन्हे चवंदा त नबी साईं खे सुभाणे जो इल्मु कोन्हे चवंदा त नबी साईं खे ख़बर न आहे त मींहुं कॾहिं वसंदो मुंहिंजो मोहम्मद करीम थो फरमाए त उन क़ौम जो कहिड़ो हाल थींदो जेके मां मोहम्मद करीम जे इल्म में तानू था कनि अॻिते ॿुधजा फवल्लाह ला तसलूनी अन शैन फीमा बैनकुम व बैन साअत इल्ला नब्बअतुकुम बिही पोइ महबूब कसम था खणनि ॻाल्हायो छा मूंखे कसम आहे रब जो ए मजमे वारो ला तसलूनी अन शैन जेका बि शइ तव्हांखे वणे मूंखां पुछो अरबी जे कानून मुताबिक़ उलमा वेठा आहिनि ला तसलूनी में ला नफ़ी जी आहे अन शइ न करियो आहे उमूम जो फ़ाइदो त मां ॿुधाईंदो वञा हेॾे तवजह कजाओ जॾहिं नबी साईं अहिड़ो ऐलान कयो त हिकिड़ो शख़्स उथी बीठो या रसूल अल्लाह मन अबी मुंहिंजो पीउ केरु आहे माण्हू मूंखे ताना ॾींदा आहिनि पाण फरमाइनि त अबू का हुज़ाफ़ तुंहिंजे पीउ जो नालो हुज़ाफ़ो आहे ओ भॻो मां खां वञी पुछियई त मूंखे महिरबानी करे ॿुधाए त मुंहिंजे पीउ जो नालो छा आहे माण्हू मूंखे घटि वधि चवंदा आहिनि अज़ीज़ भाउ मां चयसि त रब्बुल आलमीन जो कसम आहे तूं हुज़ाफ़े जो पुटु आहीं चई सदक रसूलुल्लाह मुंहिंजे मोहम्मद सच फरमायो वरी ॿियो थियो मन बि या रसूल अल्लाह मुंहिंजे पीउ जो नालो छा आहे पाण फरमायो अबू का सालिम तुंहिंजे पीउ जो नालो सालिम आहे उहो बि घर आयो पुछियई मां ॿुधाए तुंहिंजो पीउ जो नालो सालिम चई सदक रसूलुल्लाह मुंहिंजे नबीअ सच फरमायो हिकिड़ो मुनाफ़िक़ बि वेठो हुयो ॾाढा ॻाल्हायो केरु उन जो ही सुवाल कनि सा हितां जा मां क़यामत जो सुवाल कयांसि नबी साईं खे क़यामत जो इल्मु कोन्हे जीअं हाणे चवंदा आहिनि सम्झो था न उथी बीठो आहे न मसीरी या रसूल अल्लाह क़यामत जे ॾींहुं मां किथे हूंदुसि सम्झो था नबी साईं जलाल में हुया फरमायो अंत फिन्नार तूं मुनाफ़िक़ आहीं तूं क़यामत जे ॾींहुं जहन्नम में हूंदे खुदा नबी साईं खे इल्मु आहे या न इल्म ग़ैब ते असहाबनि जो ईमान आहे या न ऐं इल्म ग़ैब जा इनकारी केरु आहिनि ॾाढा ॻाल्हायो केरु आहिनि ॾाढा चयो केरु आहिनि नबी साईं फरमाया तूं मुनाफ़िक़ आहीं क़यामत जे ॾींहुं जहन्नम में हूंदे अज़ीज़ भाउ अमीर उमर फरमाए थो त पोइ मिंबर ॾकण लॻो रसूलुल्लाह जो पोइ मां उथी बीठुसि या रसूलुल्लाह असीं मञूं था तव्हां महिरबानी करे हेठि लहो हुज़ूर फरमायो त न बीह पाण फरमायूं त मुनाफ़िक़ो हाणे अॼु मुंहिंजे मस्जिद मां निकिरो तवजह आहे केॾे वञो ॿाहिरि मस्जिद मां निकिरो वरी बि हुननि जो अक़ीदो हुयो त नबी साईं असांखे कोन थो सुञाणे पाण फरमायूं निकिरो न त मां तव्हांजा नाला थो वठां तफ़सीर मुआल मुतनज़ील वारो बुज़ुर्ग लिखे थो त रब करीम जो कसम आहे पोइ मिठे मोहम्मद नाला वरिता उखरुजी या फलान इब्न फलान ओ फलाणा तूं निकर ओ फलाणा तूं निकर ओ फलाणा तूं निकर नबी साईं उथारींदा विया मुनाफ़िक़नि खे कढंदा विया इहा हदीस ॿुधाए थी त मुनाफ़िक़नि खे मस्जिद मां कढणु नबी साईं जी सुन्नत आहे आओ या न तव्हां ॾे ईंदा आहिनि न बिस्तरा कुल्हे ते हूंदासीं न कोन मञींदा आहिनि न त नबी साईं खे ग़ैब जो इल्मु कोन्हे न अबा ॾिठा अथव या न
अचन त जा बिस्तरा उछलाए छॾे छो त इन्हनि खे ॿाहिरि कढणु नबी साईं जी सुन्नत ॻाल्हायो आहे ॾाढिया चयो आहे मुजाहिद भाउ निकिता बेनका हुया वञी ॿी मस्जिद ठाहियाऊं तैयार करे वरे नबी जे दरबार में आया या रसूल अल्लाह मस्जिद ठाही अथऊं वली इफ्तिताह कर नफिल पढ़ नबी त रहमत लिल आलमीन उथनि था अल्लाह ताला फरमायो महबूबन वल्लज़ीन इत्तख़ज़ू मस्जिदन दिरारम व कुफ्रम व तफरीकम बैनल मुमिनीन महबूबन जे मस्जिद में न वञ मस्जिद नफ़ो ॾींदी आहे पर हीअ मस्जिद जेका मुनाफ़िकनि जी आहे इहा नुक़सान ॾींदी सम्झ में आयो ॻाल्हि साबित थियो त मुनाफ़िकनि जे मस्जिद में न वञणु इहा बि नबी जी सुन्नत आहे हाओ कि न पंहिंजनि जे मस्जिदनि में वञो परावनि जे मस्जिद में न इल्म ग़ैब जे मुतलिक़ उहो अक़ीदो रखो जेको रसूलुल्लाह जे असहाबनि जो हुयो मुनाफ़िकनि जो न त मुंहिंजा अज़ीज़ भाउ मूं तोखे ॿुधायो त मोमिन उहो आहे जेको ज़ुबान सां बि इक़रार करे दिलि सां बि मञे पर जेको ज़ुबान सां इक़रार करे दिलि सां न मञे हो मोमिन ॾाढिया चयो अल्लाह फरमायो इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा महबूब असां तोखे शाहिद बनाए मोकिलियो मुबश्शिर ऐं नज़ीर लितुमिनू बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरू व तुवक्किरू व तुसब्बिहू बुकरतन व असीला इन जे लाइ महबूब आयो त ईमान आणियो अल्लाह ताला ऐं उन जे रसूल जे मथां पर ईमान कहिड़ो ज़ुबान सां इक़रार दिल सां तस्दीक महबूब जी ताज़ीम ऐं तौक़ीर बि करियो सुबुह शाम अल्लाह जो ज़िक्र बि पढ़ो जेकॾहिं इहे टई कम कंदो त दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी वेंदो अज़ीज़ भाउ मां एतिरे ते इख्तिताम करियां थो ख़ुदा पाक जो कसम आहे त मुंहिंजी सिहत बि ख़राब हुई मूंखे राति बि बुखार हुयो अॼु बि मूंखे ॾींहं जो 102 बुखार रहियो आहे पर सैयद वेठो आहे सोणू पोयां साईं राशिदी साहब सैयद महिरबानी करे मां चयो असां सैयदनि जा ग़ुलाम आहियूं छो त अहले सुन्नत जेके आहिनि उहे सैयदनि जा बि ग़ुलाम आहिनि हाओ न दा मुंहिंजा अज़ीज़ भाउ पोइ साईं खे हथ ॿधम मिनथूं कयमि पर माफ़ी न ॾिननि हाज़ुरी थी तव्हांजे अॻियां अल्लाह ताला तव्हांजो ऐं मुंहिंजो चवणु क़बूल फरमाए अल्लाह ताला हिन जमात खे आबाद फरमाए जन दोस्तनि हिन जलसे में दामे दरमे कदमे सुखने ताउन कयो आहे अल्लाह ताला उन्हनि जे इज़त में ईमान में बचन में बरकतूं पैदा फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि